अहम ख़बर के हवाले से वाक़े आगाह कनालो पंजाब असेंबली के वज़ीर इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन वाक़े आगाह कनालो या अहम ख़बर अवां सां शेयर कनालो उस्मान बोज़दार पारां पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म के मानी वई आहे। अहम ख़बर आहे। अहम ख़बर के हवाले से अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कनालो त पंजाब असेंबली के वॾे वज़ीर पंहिंजे उहिदे जी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कनालो तो उस्मान बोज़दार पारा पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म के उमानी वई आहे। इन जी तस्दीक मुमलिकती वज़ीर फारूक हबीब पारा पंहिंजे ट्विटर पैगाम में कई वई आहे। या अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कनालो त पंजाब असेंबली के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म के उमारे छॾी आहे। अहम ख़बर के हवाले से अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कनालो मुमलिकती वज़ीर फारूक हबीब पारा तस्दीक कई वई आहे, जंहिंमें हुन पंहिंजे ट्विटर पैगाम में चयो आहे त उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म के उमारे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कनालो उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म ॾांहुं उमारे छॾी आहे। अहम ख़बर के हवाले से अवांखे आगाह कनालो या अहम ख़बर आहे अवां सां शेयर कनालो त पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। फारूक हबीब जी तस्दीक उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म ॾांहुं उमारे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे अहम ख़बर के हवाले से आगाह कनालो तो पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। फारूक हबीब जी तस्दीक उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म ॾांहुं उमारे छॾी आहे। मुमलिकती वज़ीर फारूक हबीब पारां इन जी तस्दीक कई वई आहे। पंहिंजे ट्विटर पैगाम में फारूक हबीब चयो आहे त उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म इमरान खान के उमारे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कनालो या अहम ख़बर आहे अवां सां शेयर कनालो त पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। फारूक हबीब जी तस्दीक कई वई आहे। फारूक हबीब इहा तस्दीक कंदे चयो आहे त पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म इमरान खान के उमारे छॾी आहे।